सिंध सरकार पारां उस्तादनि जी खोट, इमारतूं ऐं फर्नीचर न हुजण जो जवाज़ लड़ाए 2.5,000 खां वधीक स्कूल्स बंद करण जो इंकशाफ। जुडिशियल मैजिस्ट्रेट्स पारां स्कूल्स बाबति सिंध हाई कोर्ट में पेश कयल रिपोर्ट में छिरकाईंदड़ इंकशाफ। सभ खां वधीक सागड़ ज़िले में 438 स्कूल्स बंद पियल। कंदकोट कशमोर ज़िले में 135, जामशोरो में 109 ऐं जैकबाद में 160 स्कूल्स बंद। टंडो मोहम्मद खान में 6 गर्ल्स स्कूल सूदो 85 स्कूल्स बंद कया विया। दादू में 45 ऐं उमरकोट में 304 बंद। रिपोर्ट्स मूजिब शहीद बेनज़ीराबाद में 72, मिठी में 181, ठठे में 254 ऐं हैदराबाद में 109 स्कूल्स बंद पियल। टंडोलयार में 33, शिकारपुर में 77, लाड़काणे में 27, मठियारी में 121 स्कूल्स बंद कया विया। घोटकी में 182, नौशेरो फिरोज में 161 ऐं कमर शहजाद कोट में 185 स्कूल्स बंद। सिंध हाई कोर्ट के हुकुम ते जुडिशियल मैजिस्ट्रेट्स 19 ज़िलनि में स्कूलनि जा दौरा कया हुआ। अदालत सूबे में तालीमी निज़ाम ऐं स्कूलनि जी खोट बाबति केस ते तफ़सीली फ़ैसिलो जारी करे छॾियो। बंद पियल समूरनि स्कूल्स खे 2 महीननि में फ़ाल करण जो हुकुम।